ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर तव्हां ताईं पहुचाईंदासीं। रिपोर्ट असद अली जतोई जे मुताबिक़ समाजी भलाई वारे सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोशी जी सदारत हेठि ज़िला कौंसिल कराची जे हेड ऑफिस में तरक़ियाती रसान बाबति अहम इजलास थियो। इजलास में पीपी मलिक के सदर वॾे वज़ीर के ख़ास मददगार सलमान अब्दुल्ला मुराद, एडमिनिस्ट्रेटर ज़िला कौंसिल कराची नूर हसन जोशो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर अब्बास तालपुर, चीफ ऑफिसर अयाज अमीन बलोच, चीफ इंजीनियर आसिफ अली शाह समेत ज़िला कौंसिल कराची के सभिनी शोबन के सरबराहन सेक्शनल सरबराहन शिरकत कई। सालियाने इजलास में ज़िला कौंसिल के ऑफिसरन पारा सालियानी रिपोर्ट पेश कई वई। जॾहिं त इजलास बाद मलिक के मुख़्तलिफ़ इलाक़नि में मच्छर मार स्प्रे मुहिम शुरू करण वारी तक़रीब जो इफ़्तिताह पूर्ण कयो। इन मौके ते सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोशी साफ़ियन सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िला कौंसिल कराची की इंतज़ामिया मलिक समेत कराची के ॿहिराड़ियुनि में इलाक़ अवाम के बुनियादी सहूलतूं मुहैया करण लाइ ॾींहुं राति कमु करे रहिया आहिनि। मलिक के ॻोठनि में मच्छर मार स्प्रे लाइ नई मशीनरी ख़रीद कई वई आहे त जीअं समूरनि ॻोठनि में मच्छर मार स्प्रे थी सघे।